ऐं हीअ रात लैलतुल क़िस्मत सरबिया, छो त हिन में मुक़द्दर जा तक़दीरुनि जा फ़ैसिला लिखिया वेंदा आहिनि। ऐं हीअ रात लैलतु सिक यानी दस्तावेज़नि जे लिखजण जी रात। अल्लाह जे तरफ़ां आबिदन ज़ाहिदन शब बेदारन नेकोकारन दुआउन घुरण वारन जे लाइ छोटकारे जा दस्तावेज़ हिन रात में लिखिया वेंदा आहिनि। सुनन इब्न माजा में हदीसा हजरत मौला अली शेरे जली हजरत हैदर करार तो रिवायत फरमाए। मदीने वाले साईं फरमायो, इदा कानत लैलतुन निस्फ मिन शाबान फकूमू लैलहा वसूमू नहारहा। जॾहिं 15 शाबान जी रात अचे या रात जागंदा कयो, ॾींहं जो नफली रोज़ो रखंदा कयो। फ़इन्न अल्लाह यंज़िलु फ़ीहा लिग़ुरूबि शम्स इला समाए दुनिया। छो त हिन रात में सिज लहण सां अल्लाह ताला आसमान दुनिया ते लही ईंदो आहे। फ़यक़ूल अला मिन मुस्तग़फ़िरिन फ़अग़फ़िर लहू। आहे को बख्शिश घुरण वारो त बख्शिश कयांसि। अल्लाह ताला पाण ऐलान कंदो आहे। इन जे करे हिन रात खे लैलतुल मुनादी बि सॼो वियो आहे, यानी पढ़न वारी रात, ऐलानन वारी रात। ऐलान रब सखी पाण कंदो आहे त आहे को गुनाहनि जी माफ़ी वठण वारो त बख्शे छॾियांसि। अला